थी कायम आ कदीम वाली वाहिद वादहू राज़िक रब रहीम सो सारा सच्चो धनी चए हमद हकीम करी पान करीम जोड़ो जोड़ जान जो जनाब सदर मौजूद असदुल्लाह कराम साईं सुद भाईरन ऐं भेणरन ऐं मुझे तालिब इल्म साथियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सबका पहिरीं आऊं अज जे इन खास मौके ते तव्हां सभिनीनि खे पंहिंजी दिल जी गहराइयुनि सां शुक्रिया अदा करणु थो चाहियां जो अवां अज जे ॾींहुं इन खास मौके ते सिंध सां पंहिंजो मोहब्बत ऐं तहज़ीब जो तालुक कायम रखंदे हिते आया आहियो। जनाब सदर सिंध रुगो मिट्टी जो टुकड़ो न आहे बल्कि इहा तहज़ीब सखावत ऐं मोहब्बत जो वणंदड़ गुलदस्तो आहे। ई वो देश है जे मोइन जोदड़े के साह भरी तहजीब दिनी वो देश जिते शाह अब्दुल लतीफ बिटाई रहमतुल्लाह अलैह जरा सूफी शायर पैदा थिया जिन इंसानियत के मोहब्बत इंसानियत ऐं कुर्बानी जो दर्स दिनो। शाह साईं फरमाए तो जे साह ॾियण सुञाण में सीसू जन सिंगार जे साह ॾियण सुञाण में सीसू जन सिंगार इहे थिए था इसार बाक़ी सब विसारे वञनि। यानी जेके माण्हू मोहब्बत ऐं वहदत सां तालुक कायम रखनि था इहे इंसानियत जा वारिस आहिनि। जनाब सदर सिंध असांखे हमेशह ई भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। असांखे घुर्जे त पंहिंजी सिंध जी ॿोली सक़ाफ़त ऐं इल्म सां इश्क करियूं। इल्म सां ई तरक़ी जा ॿार खोलबा ऐं सिंध खे अॻिते आंदो वेंदो। असांखे घुर्जे त पंहिंजी औरतुनि जी इज़त करियूं पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं ऐं पंहिंजी सिंध जो नालो सॼी दुनिया में फ़ख्र सां मुतारिफ़ करायूं। आख़िर में पंहिंजी जान में इहा शेर चई वठंदसि त थधी थधी काह कान्हे वेहल वेहण जी